नाज़रीन, खैरपुर जे ॻोठ भाणो फुलपोटा में फुलपोटा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में ज़मीनी तकरार तां ॿिनि ॻोठाणनि खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। ॿिनि ॼणनि जे मारिजण खां पोइ धुरियुनि विच में छिकताण तेज़ थी वई आहे। खैरपुर खां रिपोर्ट करे रहियो आहे अली अकबर गोपांग। शाह हुसैन थाने जे अध ॻोठ भानू फुलपोटो में ज़मीन जी मालिकी तां जेको झेड़ो थियो आहे, झेड़े में जेके आहिनि से ॿ ॼणा क़तूल ऐं जॾहिं त हिकु औरत समेत जेको आहे ॿ ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। असां मौजूदु आहियूं हिते सिविल अस्पताल खैरपुर में। उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु। 8 ॾींहं में को ज़मीन जो मसइलो हुयो, उहो फ़ैसिलो बि रखियो हुयो, पर उन फ़ैसिले जे बावजूदि अॼु सुबुह जो पंहिंजो हफ़ीज़ फुलपोटे जो सोट उनजी घरवारी नंढड़ो 4 सालनि जो मासूम नींगर पंहिंजे ॻोठ खां पंहिंजे ठेड़ी ॻोठ ते अचनि पिया, भाणू ॻोठ खां मोटिया। पोइ 8 हथियारनि बंदि उन्हनि ते हमिलो कयो आहे। नंढड़ो मासूम 4 सालनि जो नींगर शहीद थी वियो आहे, उनजो सोट शहीद थी वियो आहे, हफ़ीज़ जी घरवारी ज़ख़्मी थी पई आहे। साईं हिनखे 2 साल आहे पियो थो हले, पहिरियों हिन मथो फाड़ियऊं, अस्पताल में दाख़िल कयोसीं, कुझु न थियो। शाह हुसैन ते हिन वरी कणिक साड़ियऊं, एकड़ शाह हुसैन ते एनसी कटराई कि हा चऊं था कुझु न। वरी 2-3 दफ़ा हाणे अॻु में हिन ते हथियार फेरिंग कयूं, वरी एनसी कटराई कि हलो अचूं था। जेको बि ज़िम्मेवार आहे शाह हुसैन माना इहो क़दम खणे आहे त इहो अॼु क़दम न थिए आहे। हिननि जे ज़मीन साड़ियऊं हिन ग़रीबनि, सम्झे हे सॼो ॾींहुं गाॾी हलाईंदो, कार को लोडर माना मज़दूरी करे पंहिंजा बचा पालींदो। हे त मासूम आहिनि, पीउ माना छा हुसैन माना हिन वियो होॾे माना उते माना FIR कटराए ते हिन कोई ॿुधी कुझु कान। हिन जेको आहे सॼो ॾींहुं गाॾी वीचारो हलाए पंहिंजा नंढा बचा पाले पियो, 2 भाइर अथसि उहे बि पालनि पिया। उनखे मासूम खे मारियऊं, उनखे कुटको ॾेई उहो बची वियो। हिन पीउ हिन मारे मरी वियो आहे कदो को ग़रीब जो। हे 2 भाइर आहिनि, ॿिनि खां मथे थिया साईं, 3-4 साल। कैमरामैन आफ्ताब अली सां गॾु अली अकबर, धरती TV न्यूज़ खैरपुर।